नवाबशाह भरिसां ॻोठ बाग़ ख़ान ज़रदारी में संगावती तकरार तां झड़े दौरान हिक ई ख़ानदान जा 3 ॼणा क़तल थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे नवाबशाह मां ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद। जी तालिब हुसैन, वधीक अपडेट कजो। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तालके थाणे जी हद अरबाब स्टाफ भरिसां ॻोठ बाग़ ख़ान ज़रदारी में जहिड़े सबबु 2 औरतुनि समेत हिकु मर्द गोलियूं लॻण सबबु तॾहिं ते ई फोती आहे। तालके थाणे जी हद ॻोठ बाग़ ख़ान ज़रदारी में संगावाती तकरार तां झेड़ो थियो, जंहिं सबबु शरीफ़ा बीबी, सानिया बीबी, दादलो ज़रदारी खे गोलियूं लॻियूं, जेके तॾहिं ते ई फोती आहे। जॾहिं त लाशनि खे PMC अस्पताल नवाबशाह आंदो हुयो। मक़तूल जे वारस राहिब ज़रदारी ॿुधा त असांजो संगावाती तकरार हलंदड़ो, जंहिं सबबु असां पंहिंजे नेक मर्दनि वटि फ़ैसिले लाइ बि कोशिशि कई त जीअं असांजो मसइलो हल थी सघे, पर फ़ैसिलो न थी सघियो, जंहिं सबबु अॼु झेड़ो थियो, जंहिंमें असांजा हिक ई घर जा 3 अफ़राद क़तल कया विया आहिनि। जेको असां सां ज़ुल्म आहे, असांजे लाशनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ तालके थाणे जो वॾो मुंशी नज़ीर लाशारी अस्पताल वाक़े हंधि पहुची ऐं हिन चयो त असां पोस्टमार्टम करायूं पिया, असल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कंदासीं। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कया विया। 3 लाश हिक ई घर पहुचण ते घर अंदरि कोहराम अची वियो ऐं इलाइक़ो सोगवार थी वियो। जी।